अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ से गराओं हैं संझा सैयद हल्लासी एयरलाइंस तरफ। दुनिया के सुपर पावर मुल्क अमेरिका जो नओं सदर केर थींदो। सदारती चूंडनि लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। 5 रियासतुनि जा नतीजा रहिजी विया। नए चोटी जे ज़ोर लॻाइण संदसि कामयाबी जा इम्कान ख़त्म। जो बाइडन सदारती चूंडनि में गैर मामूली वोट हासिल करे ओबामा जो भी रिकॉर्ड तोड़े छॾियो। अमेरिकी तारीख़ में नाले करे वरितो। ट्रंप एरिज़ोना, विस्कंसन ऐं मिशिगन जी चूंड नतीजनि ते एतराज़ वारे छॾिया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त माण्हू ॾिसनि था त छा थी रहियो आहे। रिपब्लिकन आम अमेरिकी पार्टी बणिजी उभरी आहे। मूंखे धोखो ॾेई चूंड मां ॿाहिरि कढियो पियो वञे। वोट चोरी करण जी इजाज़त न ॾींदासीं। अञा कुझु रियासतुनि मां रिज़ल्ट अचणी आहे। अमेरिकी सदारती उम्मीदवार जो बाइडन जो चवणु आहे त वोटनि जी ॻणप ताईं हर माण्हू सुकून सां वेहे। को शक न आहे त चूंड खटे रहिया आहियूं। वोटनि जी ॻणप थियणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु अटक जो दौरो कंदो। इमरान ख़ान हसन अब्दाल में नए तामीर थियल रेलवे स्टेशन ऐं सवात जे शरीफ में अस्पताल जो इफ़्तिताह कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सवात में मेड़ाके खे पिणु ख़िताब कंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां हॉकी जे अज़ीम रांदीगर अब्दुल रशीद जूनियर जे लाॾाणे ते रुख जो इज़हार। आर्मी चीफ जो चवणु आहे त मुल्क हॉकी जे अज़ीम रांदीगर खां महरूम थी वियो। अल्लाह पाक मरहूम जा दर्जा बुलंद करे ऐं संदसि पोइरनि खे सब्र जी तौफ़ीक़ कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 30 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग वधी 6923 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में 376 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,40,251 थी वियो। फॉल केसनि जो अंग 16,242 थी वियो। 3,17,086 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। PTI अॻवान जहांगीर तरीन लंदन खां गैर मुल्की एयरलाइन ज़रिए लाहौर पहुची वियो। जहांगीर तरीन जो चवणु आहे त इलाज लाइ परॾे वियो हुयसि। 7 सालनि खां हर साल इलाज लाइ वेंदो आहियां। मुखालफ़नि जो कमी इल्ज़ाम वठणु आहे। सखर जी एहतसाब अदालत में आमनी खां वधीक असां ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी। जेलुनि बाबति सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी ते फर्ज़ी जुर्म लागू। एजाज़ जखराणी समेत 5 जवाबदारनि ते फर्ज़ी जुर्म लागू। जखराणी फर्ज़ी जुर्म मञण खां इनकार करे छॾियो। सूबाई सलाहकार ते 78 करोड़ खां वधीक मिल्कियतूं ठाहिण जो इल्ज़ाम आहे। सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कंदकोट मां कराची लाइ निकितल क़ौमी अवामी तहरीक जे मार्च जो सफ़र जारी। अयास लतीफ़ अलीजो जी अॻवानी में मोहब्बते सिंध सुजागी मार्च जो नसीराबाद मेहर दादू खैरपुर नाथन शाह दौलतपुर सफ़न नवाब अली मोहम्मद काज़ी अहमद सकरन भिरछा न्यू सईदाबाद में शानदार इस्तक़बाल। उमराबाद काफ़िले में शामिल। अयास लतीफ़ अली जो अथॉरिटी ऑर्डिनेंस जी वापसी ताईं तहरीक जारी रखण जो चिताब ॾींदे चयो आहे त बेटनि ते वफ़ाक़ खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। सिंधी माण्हू वॾी जिदोजहद लाइ तयार रहनि।
सिंध जो अवाम सुजाग थी चुको है। कारून जो जबल ऐं सिंध जे ॿियनि वसीलनि जी हिफ़ाज़त कंदासीं। घोटकीवासी नौजवान असद महमूद कोलाची डेंगू वायरस विघे कराची में फौत थी वियो। ॻोठ जीवण कोलाची में केतिरनि ई माण्हुनि जी बीमार हुजण जा इतला। मीरपुर माथिले वेझो बाईपास से मुसाफ़िर कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार गुल मोहम्मद मीरानी फौत थी वियो।